तमाम सुठो। तव्हां खां इहो पुछंदुसि त असांजा जेके सीनियर फनकार जंहिंजो को पंहिंजो अंदाज़ आहे, तव्हां कंहिंजे अंदाज़ खां मुतासिर थियो? उस्ताद जुमन जे अंदाज़ सां तमामु घणो। अच्छा। ऐं जेके पंहिंजे फोक अंदाज़ में जेके पंहिंजा सिंगर्स आहिनि उन्हनि जो अंदाज़ मूंखे ॾाढो पसंदि आहे, जंहिंमें ढोल फ़क़ीर आहे, चिमाई भाॼी आहे, उस्ताद जुमन आहे, ऐं उन खां अलावा काफ़ी ॿिया पंहिंजा जेके आर्टिस्ट बि आहिनि। रहमान, तव्हां लोक मौसीक़ी जी ॻाल्हि कई। लोक मौसीक़ी में हिकु पैगाम हूंदो आहे, हिकु न्यापो हूंदो आहे, मंज़र हूंदो आहे, न्यापो हूंदो आहे। जीअं तव्हां हिकिड़े थर जी जेका कशिश ऐं जेका जज़्बो असांखे ॿुधायो, त तव्हां लोक गायकी में वधीक आसानी थींदी आहे। हा, फोक ॻाइण में मूंखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे। हालांकि असांजे सिंध जो फोक तमामु घणो रिच आहे, जेकॾहिं असीं हिनखे सम्झूं। हा, छा था ॿुधायो? हींअर अव्हां यादो मुश्ताक फल जी शाइरी ऐं पेश कयां थो, जंहिंजा ॿोल आहिनि सुॾका सुॾका सारूं तो लए, हींअरो सारूं सारूं तो लए। कॾहिं कॾहिं हींअरा नथो वणे मूं, जे तो सजण सारिया से बस न आहिनि मूं। कॾहिं कॾहिं तूं थो अणॾिठा आरा करी, सुॾका ओ सुॾका